नासिक सुप्रीम कोर्ट पीटीआई चेयरमैन इमरान खान खिलाफ वफाकी सरकार तरफा तौहीन अदालत जी दाखिल दरख्वास्त लॉन्ग मार्च बाबत अखबार को हुक्म जारी करण का इनकार करे चुको आहे। चीफ जस्टिस मास्टर आहे त जेकॾहिं के सियासी लीडर अदालत जे हुक्म जी भनकड़ी कई तो उनजा अगरा नतीजा निकरंदा। वधीक तफ़सील लाइ पेश आहे ये रिपोर्ट। सुप्रीम कोर्ट लॉन्ग मार्च खिलाफ अॻ में को भी हुकुम जारी करण का इनकार करे छॾियो। अदालत चयो आहे त कानून मूजिब हुकूमत सूरतहाल के मुंहुं ॾेई सघे थी। जॾहिं हुजूम ईंदो ऐं कानून जी भञकड़ी थींदी तॾहिं अदालत मुदाख़लत कंदी। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जी सबिलाई में 5 रुकनी लार्जर बेंच आॾो पीटीआई चेयरमैन इमरान खान खिलाफ वफाकी सरकार तरफां तौहीन अदालत जी दरख्वास्त ते ॿुधणी थी। ॿुधणी जी शुरूआत में अटार्नी जनरल अशतर ओसाफ चयो त घरू विज़ारत इमरान खान खिलाफ तौहीन अदालत जी दरख्वास्त ॾिनी आहे। इमरान खान इस्लामाबाद ते काह खे जिहाद करार ॾेई रहियो आहे। हू तालीमी इदारनि में वञी रहियो आहे ऐं माण्हुनि खे भड़काए रहियो आहे। रियासत जी ज़िम्मेवारी आहे त माण्हुनि जे बुनियादी हक़नि जी हिफ़ाज़त करे। चीफ जस्टिस अटार्नी जनरल खे मुखातिब थींदे चयो त अवां चई रहिया आहियो त अदालत खे करायल ख़ातिरी जी भञकड़ी थी। अवां चई रहिया आहियो त ॿीहर लॉन्ग मार्च ऐं धरणे जो प्लान आहे। अवां कानून मूजिब सूरतहाल खे मुंहुं ॾेई सघो था। आइन ऐं कानून मूजिब कदम खणण इंतज़ामिया जी ज़िम्मेवारी आहे। चीफ जस्टिस वधीक चयो त इंतज़ामिया पंहिंजो पाण खे सूरतहाल लाइ मुकमल तयारु रखे। जॾहिं कंहिं बि पासे खां कानून जी भञकड़ी थींदी त अदालत मुदाख़लत कंदी। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त जॾहिं बि संदन मुदाख़लत जी ज़रूरत पई त मोकल ॾींहं बि पहुची वेंदा। संदन कम तवाज़न बरक़रार रखणु आहे जॾहिं त एहतिजाज जो हक़ बि मशरूत आहे। जेकॾहिं कंहिं सियासी लीडर संदन हुकूम जी भञकड़ी कई त उनजा संगीन नतीजा निकिरंदा। अदालत अटार्नी जनरल खे इमरान खान जे अॻूणे एहतिजाज बाबति अदालती हुकूम ते जमा करायल एजेंसियुनि जूं रिपोर्टूं फ़राहम करण जो हुकुम ॾिनो। सुप्रीम कोर्ट वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां इमरान खान ख़िलाफ़ उबूरी हुकुम जारी करण जी अपील रद्द कंदे केस जी वधीक ॿुधणी 26 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी।